नाज़रीन, सॼी दुनिया जी अॼु गिम्स में भी गुर्दनि की बीमारी का बचाव जो ॾिहाड़ो मल्हायो वियो आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर किशोर कुमार। जी किशोर। जी बिल्कुल, अॼु सॼी दुनिया में 9 मार्च जेको आहे किडनी वर्ल्ड डे के हवाले से अॼु गिम्स में भी जेको आहे अॼु ही ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। अचो त मौजूद जेके डॉक्टर्स ऐं स्टूडेंट्स आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु हिते सेमिनार भी थी रहियो आहे ऐं उन सां गॾोगॾु हिते हिकु जागरूकता रैली पिणु कढी पई वञे। सो मुझो मैसेज आ त पानी जाम पियो ऐं पंहिंजी बुकियुनि खे जेको आहे साफ़ इहो हिकिड़ो तरीक़ो आहे जंहिंसां तव्हांजी बीमारी बची सघो था उनखां। ऐं उहो मुफ़्त में पाकिस्तान में अलाह साईं अहिड़ी नेमत ॾिना, पाणी खोड़ आहे पाकिस्तान में। ॿिए हंधि जिते वेंदो तव्हांखे पाणी पैसनि सां मिलंदो, हिते मुफ़्त में थो मिले। त हिनखे मुफ़्त में पानी खे इस्तेमालु कयो। किडनी जा जेके भी एक्सपर्ट डॉक्टर्स आहिनि उहो इन तौर ते दुनिया में माना इन ॾींहं खे सेलिब्रेट कंदा आहिनि। इन हवाले सां त माण्हुनि खे पब्लिक खे अवेयरनेस ॾिजे त माण्हू जेके गुर्दे जी बीमारियुनि खे खां कीअं अवॉइड करे सघिजे थो। असांजो मक़सदु गुर्दे जे मरीज़ खे गुर्दे जी बीमारी थियण खां पहिरियों उनखे बचायो वञे, उनखे अवेयरनेस ॾिनी वञे त गुर्दा कीअं बचाया वञी सघजनि था। छो त सिंध बलूचिस्तान पंजाब इहो स्टोन बेल्ट आहे ऐं हिते स्टोन हाइपरटेंशन इन जा पेशेंट ॾाढा आहिनि। त हिते पाणी घणो पीजे। सभ खां पहिरीं त असांजे जेका हिसा माण्हुनि खे खपे त मुनासिब पाणी पीअनि, पंहिंजी ग़िज़ा में जेतिरो थी सघे त जेका असां सड़ब वारियूं शयूं ऐं लूण खां जेका असां परहेज़ कनि, मिठाण घटि वापराइनि। असांजा माण्हू चांहि जेका आहे सा 4-4 चमचा खंड जा विझी करे पीअनि था, पोइ अॻिते हली जेका असांजी बॉडी अफोर्ड नथी करे सघे उन करे शुगर बि थी वञे पई। टियों स्ट्रेस आहे भई ख़ुदा जो शुक्र अदा कयो, अलाह साईं जेतिरो ॾिनो आहे उन मां गुज़ारो कयो। बुनियादी तौर ते ही जेका बीमारी थिए थी पई शुगर ऐं ब्लड प्रेशर जे करे, इन ते ॿिन्ही ते जेकॾहिं कंट्रोल थी वेंदो त इन ते थी वेंदी। प्रिवेंशन एहतियात ज़रूरी आहे। एहतियात जे लाइ तव्हांखे एक्सरसाइज करणी पवंदी। वठणु खपे त जीअं असां पंहिंजी बुकियुनि खे पंहिंजी किडनी खे बचाए सघूं, बीमारियुनि खां डायलिसिस खां पाण खे बचाए सघूं। ऐं जेको आहे त पंहिंजा जेके असांजा पेशेंट्स वग़ैरह अचनि था उन्हनि खे बि असां इहो ॿुधाए सघूं त ज़्यादातर पाणी पियो। असां वधि में वधि पंहिंजी किडनी जो ख़्यालु कयूं ऐं ब्लड प्रेशर शुगर या ओबेसिटी जहिड़ी जेकी बीमारियूं आहिनि उन्हनि खां असां बचाव कयूं। घणे में घणो पाणी पियूं त जीअं असांजी किडनीस वग़ैरह जेके आहिनि सही रहनि। और वर्ल्ड किडनी डे का मनाने का ये मतलब होता है कि मरीजों को, स्टाफों को, बंदों को बताना कि भाई खाना पीना एहतियात से खाएं। जी तो नाज़रीन, अॼु 9 मार्च किडनी वर्ल्ड डे के हवाले से तव्हां ॾिठो त गिम्स में जेको आहे हिकु सेमिनार भी कोठायो वियो ऐं हिते हिकु जागरूकता रैली पिणु जेको आहे कढी वई आहे। हिते मौजूद जेके डॉक्टर्स ऐं स्टूडेंट्स हुआ उन्हनि जो चवण इहो हुयो पंहिंजी किडनी जी हिफ़ाज़त करण जे हवाले सां तव्हांखे वधि खां वधि जेको आहे पाणी भी पीअणु घुरिजे ऐं सुठा जेके डॉक्टर आहिनि उन्हनि खां प्रॉपर पंहिंजो जेको आहे चेकअप भी करायो वञे। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।